इला रब्बिकुम तवांजे पालनहार ने वेझे थियण जो ज़रियो जिन मल रात के टाइम में बानो तहज्जुद तो पड़े सिर सजदे में रखंदो आ ओडी मल पाने रब जे विच में परदो न रहंदो आ यो बानो पंजे अल्लाह जे करीब थी वेछड़े में वेछड़ी माने जी कैफियत इहा है पंजे मालिक सां वेछे में वेझी कैफियत उनखे कॾहिं मिलंदी आ जॾहिं वो सिर सजदे में रखंदो आ रब जो कुर्ब खपई या न खपई वा मग़फ़रतुन लिस्सय्यात रात जो जागण तहज्जुद पढ़ण साईं फरमाइनि था इहो गुनाहन खे मेटींदड़ ॾींहं जूं ख़ताऊं गुनाह थी विया अख बुरी नजर करे वेठी ज़बान मां गंदा लफ़्ज़ निकिरी विया पेरन बुरापे कदम खणी वरता मुंहिंजा दोस्तो ॾींहुं सॼो गुनाहनि में गवाए छॾी पर जे रब तौफ़ीक़ ॾेई तहज्जुद पढ़ त सारे ॾींहं जा गुनाह मिटी तहज्जुद जी नमाज़ सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे मिटे छॾींदी आहे साईं फरमाइनि था व मनहातुन अनिल इस्मे ऐं रात जी नमाज़ गुनाहनि खां रोकण वारी आहे बुराइयुनि खां बचाइण वारी आहे गंदायुनि खां बचाइण वारी आहे जेको तहज्जुद पढ़ंदो रात जो रब जे हुज़ूर में जागंदो ॾींहं जो अल्लाह उनखे गुनाहनि खां बचाईंदो फकीरो जेको रात जो तहज्जुद तो पढ़े सुबह जो उन जे चेहरे में रब नूर पैदा उन जे चेहरे में रौनक पैदा थींदी आहे उन जो चेहरो अल्लाह वटि महबूब चेहरो बणजी वेंदो आहे उन जो चेहरो माण्हुनि वटि बि महबूब बणजी वेंदो आहे जिते वेंदो जे कम जे लाइ वेंदो वरी ॼाणो हुजे न हुजे पर अल्लाह उन जे दिलनि में दुश्मन जे दिलनि में मोह समझ में अचे थी सालहन जो तरीक़ो आहे गुनाहनि खे मेटण वारो आहे गुनाहनि खां बचाइण वारो अमल आहे अल्लाह खे करीब करण वारो कहिड़ो तहज्जुद जी नमाज़ रात थिए फकीरो तहज्जुद जा नफ़िल पढ़ंदा कयो त रब करीम तव्हांखे मशाइख़ करीम हुयो त रात जो 12 बजे खां पोइ तहज्जुद जो टाइम चालू थी वञे वेंदे पिरह फुकरण ताईं इहो टाइम ऐं जेकॾहिं तव्हां निंड पइजी वियो निंड मां उथियो बस उथण खां पोइ नमाज़ जो टाइम शुरू थी वियो तहज्जुद निंड करे उथियो न उथण खां पोइ तहज्जुद पढ़ी सघंदा जागंदे जागंदे 12 थी विया टाइम चालू थी वियो तहज्जुद पढ़ी वेंदे पिरह फुकरण ताईं ऐं तहज्जुद जो तरीक़ो छा आहे बरक़ात नफ़िल पढ़ी सलाम वराईंदो नियत कयां तो नमाज़ में बरक़ात नमाज़ नफ़िल तहज्जुद पढ़ा खुदा कारण अब्दुल्लाह शरीफ रहमतुल्लाह जी वो हर रकात में अलहम्द का पोइ 3 भेरा कुल वला हर रकात में अलहम्द का पोइ 3 भेरा कुल वला बरक़ात पढ़ी सलाम वरायो हिकिड़ो नफ़िल वरी बरक़ात पढ़ी सलाम वरायो ॿियो नफ़िल वरी बरक़ात पढ़ी सलाम वरायो टियों नफ़िल वरी बरक़ात पढ़ी सलाम वरायो चौथों नफ़िल 4 नफ़िल थी विया रकात पढ़ी बस इहो असां जे